और छोकरा जी साईं। दे ख़बर नबीशान किथे? साईं भाया तो साईं अञा सुतो पियो आहे। अरे तू पक त कर, अंदर न्यापो मोकिल, ॾिस सुतो पियो हुजे, चओ उथारियोसि, ज़रूरी कमु आहे। हल हल। ऐं ॿुध, नबी बख्शान अचे त हिते कंहिंखे बि न छॾिजे, असांखे खुलासो ॻाल्हाइणो आहे। हल शाबाश। अलाए जे कॾहिं नबी खान उथे तेसिताईं कमु गड़बड़ न थी वञे। वॾनि माण्हुनि जी तयारी बि अथई, ग़रीब जे शादीअ बराबरि, जॾहिं संभरी निकिरे। दादा तूं बि पंहिंजो ॻोठ हलियो आहीं, जे राति हुजी हा त हली उथारियूंसि कोन। अरे अदा असांखे मारायो त नबी बख्शान जा असर आहे न, न त इहो कमु पाण न करे छॾियो आहे। हाणे ॻाल्हि त ॿुध, हाणे सोच त आख़िर कयूं छा? बसि फिक्र न कर, अलाह चई कंदो। पोइ नंढे हूंदे आखाणी कान ॿुधी त देह जो साहु हूंदो हो पिंजरे में पूरियल तोते में, पोइ तोतो जंहिंखे हथु आयो, देह जो साहु हुनजे मुठ में, लालू जो साहु पंहिंजे मुठ में। हा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भली करे आयो, भली करे आयो। साईं वाह बाबू, भली आयो। वियो वियो। भाउ सुबुह साजर निकिरी पियो आहे त ख़ैर न? नवेश खान ख़ैर वरी कहिड़ो आहे, कमु ॾाढो ख़राबु थी वियो आहे। छो, छा थियो? वो पुलिस पाण खे धोखो ॾिनो आहे, लालूअ खे ज़िंदा गिरफ़्तार कयो अथऊं। हा, इहो वरी कीअं थियो? सूबेदार त पक ॾियारी हुई। नबी बख्शान सिपाही जे यारीअ ते कहिड़ो एतबार आहे? दिमाग़ो घटि में घटि तोखे त ॿुधाए हा न, हाणे त अड़िजी वियासीं न। हाणे जेकॾहिं लालू विफली पियो, पोइ त पाण टिन्ही जो ख़ैरु कोन्हे। टिन्ही जो छा मतिलब? अलाए जे ॿुधो अथऊं त SP लालूअ जे वातां तुंहिंजो बि नालो वठराईंदो। मूंखे छा कंदो? आउं को मामूली माण्हू आहियां छा? भाऊ कमिल वाकई नबी खान खे छा कंदो? वधि में वधि खणी अख़बार में नालो ॼाणाईंदुसि बि वरी छा? अख़बार में चरियो आहे छा? मुंहिंजो धाड़ेलनि सां कहिड़ो वास्तो? हेलो थाणो? हा बाबा सूबेदार खे ॾे। जी अञा कोन आयो आहे? ठीकु आहे, आउं घर थो ॻाल्हायांसि। साहब अञा आयो ई कोन्हे थाणे में। हेलो, हा बाबा आउं नबी बख्श खान पियो ॻाल्हायां। जी जी, हा हा आहे पाण। निंड पियो आहे? बाबा उथारियोसि, तमामु ज़रूरी कमु आहे हुन में। हा उथारियोसि। साहब अञा निंड पियो करे। भाउ उनखे कहिड़ी परवाह आहे, निंडूं त असांजूं ख़राबु थियूं आहिनि न, हू अञा ताईं आराम सां सुतो पियो आहे। हा ॾे ख़बर ही छा कई हुई? हा SP? हा ओ चइबो त वॾो मनसूबो आहे। पर पिटिया तूं मूंखे त ॿुधाई हा न? हा चऊं भला हीअं कर, तूं तयार थी सिधो मूं ॾांहुं अच। हा सॼी संगत वेठी आहे। ठीकु आहे, तूं हिन ॻाल्हि खे छॾ, तूं सिधो हेॾां अच, पोइ ॾिसूं था हिन ॻाल्हि खे। जल्दी अच। जाफ़र ख़ान, ही सॼो मामिलो SP ख़राब कयो आहे। मूं तोखे छा चयो? मुंहिंजी ॻाल्हि ग़लति कान्हे का न? बराबर, सॼी गड़बड़ थी वई। SP वाह जो धक कढी वियो। पर ख़ैर ऑफिसरनि जी पाड़ आहे ठिकरीअ ते। हुन पंहिंजो ज़ोर ॾेखारियो आहे, हाणे असीं पंहिंजो ज़ोर था ॾेखारियूं। छोरा, जी साईं। ड्राइवर खे चओ त गाॾी कढे, ऐं हा चईंसि त टांकी फुल कराए छॾे। हाज़िर। नबे सां न मथे अव्हांखे जेतिरो बि ज़ोर लॻाइणो आहे भली लॻायो, पर मुंहिंजे झटि के दिमाग़ में बि हिकिड़ी अटकल आई आहे, उहा ॿुधो। सूबेदार अचे त हुन सां सलाह करियूं था। हीअ जेलर वाक़ुफ़ अथई?
वाक़फ़ियत न हूंदी त बि निकिरी पवंदी। बस 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 तो करूं था का अटकल। हिराज तो लाइ न्यापो आहे। छा आहे? वडेरे जाफर अली चौराहे मोकिलियो आहे। तुंहिंजी भेण हुनजे कब्ज़े में आहे। जेकॾहिं पंहिंजे भेण जो ख़ैरु घुरींदो त ज़बान बंदि रखज। हाणे तूं पुलिस वारो आहीं छा वडेरे जाफर जो चमचो न कर। वडेरे जाफर अली जवाब घुरियो आहे। वडेरे जाफर खे चइजां जेस ताईं मुझी भेण जिंदा सलामत आहे मुझी ज़बान बंद आहे। वहीं साईं लालू कुछ ॿुधायो? न अञा चङी तरह पुछा गछा कान्हे थी आहे पर ॿुधाईंदो सभु कुझु ॿुधाईंदो। मूंखे जिन पकनि सबूतनि जी ज़रूरत आहे से लालू वटां ई मिलंदा। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। जंहिं धाड़ेल बाबे खे गोली हई ऐं मूंखे मारण वारो हो हुनखे लालूअ छो मारियो? उन राज़ जी लालू खे ख़बर अथव। सभु कुझु उहो ई ॿुधाए सघे थो। डोंट वरी डॉक्टर, हाणे सभु राज़ खुलंदा। अॼु मां पाण लालू खां पुछा कंदुसि। साईं अथव ॾाढो सख़्तु जा। ज़बान खुलाइण जा इलाही तरीक़ा आहिनि। हिकिड़ो मिनट। यस अच्छा चङो मिलाए। हेलो जी हाँ ॻाल्हायां पियो। हाँ साहब सां मिला। अस्सलाम वालेकुम सर। सर हुकुम। अॼु ही जी सर ठीक है सर। चार्ज ॾेई रवानो थियां थो। जी सर सीपीओ में रिपोर्ट कंदुसि। थैंक यू सर। मुंहिंजी बदली थी वई आहे। मूंखे अॼु ई चार्ज छॾण जो हुकुम मिलियो आहे। एतिरी तकड़ी बदली? पर छाजे करे साईं? नौकरी नौकरी आहे। बहरहाल मूंखे अफ़सोस आहे त मां तुंहिंजी का मदद न करे सघियुसि। सजणनि जा सरसांग सजणनि जा सरसांग मारनि जा सरसांग वेठी रोज़ रणा पयला रोज़ रणा। भली प्योरण बाबला खणी घोड़ा घोड़ा कर ए पर थींदो कुछ कोन। हाँ मोहाली अॼु मुंहिंजो मूड थी रोइण ते। दिल थी चए त उछंगारंदी रहां। भली रो बची शाल भली रो। अरे आउं अकेलो रहां? तूं बि वही मूंसां गॾु रो। हाज़ुर बाबा तुंहिंजो हुकुम खपे पर आऊं छाते रहां? छाते? ये इलाही ॻाल्हियूं आहिनि न, इलाही ॻाल्हियूं आहिनि। सच करे पुछी न त अॼु मुंहिंजे अंदर में रोइण खां सवाइ ॿी का ॻाल्हि ई कान्हे। अरे न ताज़ो मुआरो यार लालू बथिजी आहे। फिलहाल त खणी ने त रो पोइ पिया ॾिसंदासीं। लालू असांखे अकेलो छॾे। चुप रोए थो। पर बाबा तो ई त रोअण लाइ चयो। अरे मूं चयो में पर ईअं रोइबो आहे छा? ये लालू वियो आहे जेल में, मोह कोन्हे। बाबा जेल में वञण वारनि लाइ अलाए कीअं रोइबो आहे। पहिरीं तूं रोई ॾेखार। अरे मवाली है सॼी उमिरि गुज़री हुई अथसि अञा रोइण कोन सिखियो आहे। ये पापा
सिखंदे सिखंदे पर वक्त सां सजणनि जा ज़र सांग मारनि जा ज़र सांग वो आठी रोज़ रणा ए जंहिं लाइ रड़ी वेठो सा त कामिल खान जे कोट में कैद अथई। ठहियो हाणे ठहियो तूं वेठो ॾिसज इहे कोट ऐं कड़ा भञी ऐं रहीमा खे वठी ईंदो इहे वॾेरा पाण खे सम्झनि छा था। थधो थी बचे शाल अचे ए चुको चाढ़ त संवत में अची। तुंहिंजे चवण ते मुड़ी थो वञा वाली हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो आख़िर हिननि वॾेरनि जी नीयत छा आहे रहीमा आहे बि वठि न पोइ बि मूंखे ॼणी नथा। ए वॾेरे कामिल खान खे मिली आहे मुफ़्त जी नौकरियाणी सो वरी तोखे छा लाइ कढी ॾींदो। हा ईअं आहे छा हा बेली हा हे अॻे त रुॻो पिया दिलासा ॾींदा हुआ हाणे जे ॻाल्हि तूं करिया त रुॻो दड़का था मिलनि। बसि हाणे कामिल खान सां आउं बि हिक कहाणी कंदुसि पोइ हिन पासे या हुन पासे मता न वञ। ए पर इहा ख़बर वरिती अथई त रहीमा जेरीब आहे या मारे छॾियऊंसि। हा माली हीअं न छो माली मुंहिंजो इहो फाटी पवंदो हीअं न छो माली मुंहिंजो इहो फाटी वाह 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 रे मवाली वाह अॼु त ॼारे छॾी यार अब थकलुसि ॾाढो। हाय हाय पर ॻाल्हि त ॿुध वारे उतारे जो कहिड़ो हाल आहे। आबाद आहे बाबा साईं तव्हांजूं दुआऊं खपनि। आओ हाय हाय चङो यार हाणे ईअं कर हाणे ज़ोरनि खे छॾ खणी थो चाहे का मूंखे ठाहो की प्यार आवार कर सिद्धो थी बाबा। कामिल खान बादशाही जो ख़ैर। ए हा अब्दुल्ला कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहीं चङो भलो। अल्हम्दुलिल्लाह सही वे वे कीअं थो भाई अब्दुल्ला तुआरे एसपी जा तॾा वेड़जी वई वॾो आयो असांखे फासाइण मुड़ुसि पाण खे सियाणो पियो सम्झे। पर कामिल साईं कॾहिं कॾहिं सियाणा कांव बि टंगा फासी पवंदा आहिनि। छा मतिलब कहिड़ा सियाणा कांव इन एसपी जहिड़ा ॿियो कहिड़ा। छोरा ॾाढो गुजारतुनि में थो ॻाल्हाई। अड़े साईं असां खां त ॻाल्हाइण ई विसरी विया हमी वरी था गुजारतुनि जूं ॻाल्हियूं करियो। अरे पर तोसां वेधन कहिड़ी आहे खुली छो नथो ॻाल्हाई। अव्हांखे ख़बर कान्हे ही रोज़ रोज़ कहिड़ा वेठो सूररो आहे। हा साईं सूरनि में ॻरी सड़ी वियो आहीं हा न। अरे छोरा असां तुंहिंजे लाइ छा छा न कयो आहे अञा भला छा करियूं। कामिल साईं मूं तव्हां सां ॻंढनि न आहिनि साईं। न पर असां तुंहिंजे लाइ कुझु कोन कयो आहे ईअं न। साईं हाणे त सभु कुझु अव्हां जे वॾेरे जाफ़र अली खान जे हथ वस आहे साईं रही मां वेठी बि अव्हां जे घर आहे पोइ बाक़ी देरि छा कई असां। केरु थो चए त रही मामो जे घर में वेठी आहे पराई बाह खे घर में विहारींदुसि छा न बाबा न रही मामो वटि कान्हे का तूं भुलियो ई। कामिल साईं पंहिंजनि सां बि कूड़ चई छा थो मां कूड़ थो ॻाल्हायां। ॿियो न त वरी इहो ॾिठो वाचो कूड़ आहे ॿियो। अरे हाणे बात बंदि कर पंहिंजो पहिरीं पंहिंजी हैसियत खे ॾिस पोइ मूंसां ॻाल्हाए। ॻाल्हाए थो वॾेर खे दर जा टुकर खाई खाई पेट भरिजी वियो अथई। बस बस कामिल साईं वधीक हिकु अखर न चइज। कामिल साईं कुर्ब में भले मूंखे 100 ॻाल्हियूं चई बाक़ी बेवाजिबी अखर आउं बि कोन सहंदुसि। छा कने विढ़ंदे मूंसां तूं आहीं कहिड़ी शइ समझी छा तूं पाण खे। छा बि आहियां तो वार में अटकल छटकल में तुंहिंजो जोड़ी वाल आहियां। रे कहिड़ी ॻाल्हि निकल आहे तुंहिंजी मूंखां वॾेरे जाफ़र अली जो हिकिड़ो कन तूं त ॿियो आऊं आहियां। तुंहिंजो मथो बि तॾहिं ख़राब थियो आहे न
इहो वाह कढी ॾिठो था कलनि मां तोखे मुंहिंजा हथ कोन लॻाइण अञा हा हा मोकल अथई टरी वञ हितां न त ॻाल्हि ख़राब थींदी कामिल खान हीअ वॾेरे जाफ़र अली जी औताक आहे तुंहिंजी न आहे ऐं आऊं वॾेरे जाफ़र अली जो कमदार आहियां तूं ते अखियूं न कढ ठीकु आहे चङो ऐं ॾिसां थो तूं कीअं थो इहा कमदारी करे ॾिसां त तूं कीअं थो कमदारी करी बुखा बि कोन मरंदुसि मौला ते नंग आहे कामिल खान